अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि दोस्तों। अॼु हिन वीडियो में मां के सिंधी मशहूर अदाकार मरहूम जया भुट्टो उर्फ़ पत्थर दुनिया ड्रामे में बेहतरीन किरदार अदा कंदड़ मूसा ख़ान जी कहानी ॿुधाइण वारो आहियां त जया भुट्टो कॾहिं ऐं किथे पैदा थियो, सिंधी शोबज़ में कहिड़ा सरअंजाम ॾिनई। तो तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदो, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। तो अचो त अदाकार जया भुट्टो उर्फ़ मूसा ख़ान जी ज़िंदगी ते नज़र विझूं। दोस्तों, सिंध जो मशहूर अदाकार मोहम्मद जया भुट्टो उर्फ़ मूसा ख़ान 20 अप्रैल 1954 ईस्वी में घोटकी में मौलवी मोहम्मद इसराइल भुट्टे जे घर में पैदा थियो। इब्तदाई तालीम घोटकी मां ई हासिल कयईं। 1970 ईस्वी जे ॾहाके में मोहम्मद अली जूं फिल्मूं ॾिसी हिन जो मदाह बणिजी वियो। संदसि सां मुलाक़ातूं बि कंदो रहियो। उन शौक़ खां मुतासिर थी हिन बि अदाकारी जे मैदान में पेर पातो। जया भुट्टो पाण चवंदो हो त जेकॾहिं अदाकार मोहम्मद अली खे न ॾिसी हां त कॾहिं बि शोबज़ जी दुनिया में न अची सघां हा। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते अदाकारी जो ऑडिशन ॾिनो ऐं पास थी वियो। जॾहिं सिंधी टीवी चैनल KTN आयो त जया भुट्टो सिंधी ड्रामनि में कमु करणु लॻो। KTN चैनल ते पहिरें ड्रामे विकोड़ियल वजूद में कमु कयईं। विकोड़ियल वजूद में जया भुट्टो नब्बर ख़ान तौरु किरदारु अदा कयो। विकोड़ियल वजूद जी शानदार कामयाबी बैदि जया भुट्टो मेगा सोप सीरियल पत्थर दुनिया में मूसा ख़ान तौरु किरदारु अदा कयो। पत्थर दुनिया ड्रामे में संदसि तकिया कलाम मूसा ख़ान जो वीर कारीगर ते पेर सिंध अंदरि ॾाढो मक़बूल थियो। उहो किरदारु जया भुट्टो जी सुञाणप बणिजी वियो। पत्थर दुनिया खां अलावा जया भुट्टो केतिरनि ड्रामनि में कमु कयो, जिन में सहारो, संग्राम, व्याज, ख़ता, सिंधु, नसीब, वाचूड़ो, आड़ा समेत ॿिया मशहूर ड्रामा शामिल आहिनि। जया भुट्टो काफ़ी फिल्मनि में पिणु कमु कयो हो, जिन में मशहूर फिल्म बग़ावत ऐं ॿिया शामिल आहिनि। जया भुट्टो उर्फ़ मूसा ख़ान हेपाटाइटिस जहिड़े मूज़ी मर्ज़ सबबि 11 जनवरी 2011 ईस्वी ते कराची जे इस्पताल में हमेशह लाइ पंहिंजे मदान खां मोकिलाए हलियो वियो। दोस्तों, उमेद कयां थो त जया भुट्टो जी ज़िंदगी बाबति मुकमल स्टोरी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो ऐं जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं की ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।